एक्स जी एब्सोल्यूट वैल्यू या कतई क़ीमत मालूम कयो जॾहिं एक्स 5 हुजे, कारटू 10 या नेगेटिव 10 ऐं कारटू 12 या नेगेटिव 12 हुजे। हाणे एब्सोल्यूट वैल्यू यानी कतई क़ीमत जी वस्फ़ी आहे कि इहो अददी लीके ते ॿुड़ीअ खां फ़ासिलो आहे उन अंग जो, जेको हमेशह वाधू यानी पॉज़िटिव या ॿुड़ी खुद हूंदो आहे। हिन खे लिखी सघूं था डिस्टेंस यानी फ़ासिलो फ्रॉम छा खां ॿुड़ीअ खां, फ़ासिलो ॿुड़ी खां। त हिक मां तकड़ि में अददी लीको ठाहियां या नंबर लाइन ठाहियां। त हाणे ॾिसो हिते विच ते लिखियमि ॿुड़ी। त हाणे जेको बि अंग खणंदासीं उहो फ़ासिलो हूंदो ॿुड़ीअ खां। त हाणे मिसाल एक्स जी वैल्यू फाइंड करणी आहे, मालूम करणी आहे, त एक्स खणूं था असां 5। त हाणे इहो 5 डिस्टेंस या फ़ासिलो हूंदो ॿुड़ीअ खां। त हाणे इहो कढूं, एक्स जी वैल्यू खणीसीं असां 5, 1 2 3 4 5, 5 क़दम हलियासीं ॿुड़ीअ खां। त कतई क़ीमत 5 जी थी 5, छो जो इहे 5 क़दम हलियासीं ॿुड़ीअ खां। हाणे इहा हिकु सिधी सही ॻाल्हि हुई जेका तव्हांखे सम्झ में अची वई हूंदी। हाणे अॻिली ॻाल्हि थोरी दिलचस्प आहे कि असां एक्स जी वैल्यू मालूम कयूं, यानी एक्स जी वैल्यू बराबरि हुजे माइनस या कारटू 10 जे या नेगेटिव 10 जे। त इहो छा आहे, नेगेटिव 10 जो मुफ़ासिलो आहे ॿुड़ीअ खां। त हाणे 1 2 3 4 5 6 7 8 9 10, 10 क़दम हलियासीं असां ॿुड़ीअ खां। हिते असां रखियोसीं नेगेटिव 10। हाणे असां घणो परे आहियूं ॿुड़ीअ खां, त असां ॿुड़ीअ खां खॿे पासे ते 10 क़दम हलियासीं। त इन करे असां कतई क़ीमत नेगेटिव 10 या कारटू 10 जी 10 रखंदासीं। त आम तौर ते कंहिं बि अंग जी कतई क़ीमत या एब्सोल्यूट वैल्यू उन ई अंग जो वाधू या पॉज़िटिव करे छॾियऊं त उहा वैल्यू जेका मिलंदी उहा हूंदी। त हाणे असांखे आख़िरी सुवाल बचियो कि एक्स जी कतई क़ीमत यानी एक्स बराबरि हुजे नेगेटिव 12 या कारटू 12 जे। त असां हिनखे डायरेक्ट करे सघूं था, जीअं असां चई आयासीं कि असां हिनखे चई सघूं था हिन जी वैल्यू ईंदी 12 या वाधू 12 या पॉज़िटिव 12। हिनखे कीअं चवंदासीं कि इहो 12 क़दम ॿुड़ी खां परे आहे। करे हिते मां ठाहियां त नेगेटिव 11 नेगेटिव 12 या कारटू 12। अगरि तव्हां हिनखे ॻणींदो बि त ॾिसंदो 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 क़दम परियां ॿुड़ी खां।